अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उमेद त सभु दोस्त ख़ुशि हूंदा। दोस्तों, हिकु तमामु बहितरीनु वॾो सोप सीरियल अचण वारो आहे जंहिंजो नालो आहे पाप नंगर। पाप नंगर ड्रामो हिकु तमामु बहितरीनु ड्रामो आहे ऐं हुन में अदाकारा बि वॾा वॾा शामिलु कया विया आहिनि, जीअं त अब्बास गुल, ओडाणो बिलावल, खोखर जानी जतोई, आज़म मेंगल, साईं निसार शाह, ज़ुल्फ़कार बुर्दी ऐं ॿिया बि खोड़ सारा एक्टर कमु करे रहिया आहिनि। ऐं हुनजी कहाणी बहितरीनु कहाणी आहे, जीअं कंटनि जी सहज पंहिंजा परवाह पथर जो ड्रामो उन जे कट ते हीउ ड्रामो ठाहियो पियो वञे ऐं हीउ हिकु बहितरीनु ड्रामो आहे। अब्बास गुल जो हिकु विलन जो किरदारु आहे ऐं हू ख़ूब निभाइण जी कोशिशि करे रहियो आहे, जंहिंजा 2 स्पेलनि जी रिकॉर्डिंग हली रही आहे। 2 स्पेल मुकमल थी विया आहिनि, 3 स्पेल जी रिकॉर्डिंग जारी आहे ऐं 3 स्पेल जी जीअं मुकमल रिकॉर्डिंग थींदी त हीउ ड्रामो ऑन एयर कयो वेंदो ऐं हीउ हिकु बहितरीनु ड्रामो आहे। हीउ सभु ड्रामनि जा रिकॉर्ड तोड़े सघे थो ऐं हीउ हिकु KTN चैनल ते ड्रामो रिलीज़ कयो वेंदो ईद खां बाद में, हज़ार ईद खां बाद में हीउ ड्रामो ऑन एयर कयो वेंदो ऐं हिन जा तमामु बहितरीनु राइटर, डायरेक्टर ऐं लेखक आहिनि। मुमताज़ कासकली डायरेक्टर आयसि, ज़फ़र खोखर, मुमताज़ कासकली हिन जा डायरेक्टर आहिनि ऐं हीउ हिकु तमामु बहितरीनु ड्रामो आहे। वीडियो पुॼाणी ताईं पहुतो। अल्लाह हाफ़िज़।